तव्हांखे पहिरें ई चयो हो जंहिं वक़्तु मुंहिंजो भाउ हिते आयो न तव्हां मूंखे रोके नथा सघो। राज़ान पंहिंजे भाउ खे वठी वञ। बस अदा बस हाणे हलण जी कर। नादा ना मूंखे न रोक। हिननि ॿिन्हिनि मूं ते नाक ज़ुल्म कयो आहे। चयो वई न त छॾ जिंदगी हलण जी कर। मंसूर खान हाणे दम अथई त मूंखे रोके ॾेखार। अदा अच्छा चओ हाणे पंहिंजे भाउ खे त मुंहिंजो हथ रोके ॾेखारे। ही मंसूर खान जो हथ आहे। हिनखे तुंहिंजो भाउ त छा पर तुंहिंजो पीउ बि नथो रोके सघे। अदा हिननि मूं ते वॾो ज़ुल्म कयो आहे। ही वॾा ज़ालिम आहिनि। छा छा चई छा चई चई अरे आ तो कहीं सावे नहीं तलाशी वठो तलाशी। साहब ही त नशे और सोपारी तो खपाए। न न साहब मां खाईंदो आया। सोपारियो खपाईंदो आ खाइण जो बहानो आ। न न ता कूड़ तानो। अरे असा कूड़ा बाकी तू सच वाली। अरे बैठोस हणोस पादर विजोस गाड़ी में। हल न न ता थोड़ो मालिक साईं जा लख कम जे तोखे नई ज़िंदगी बख़्शे थी। मूंखां सवा ॿियनि सभिनी ॾे त ख़ैरु आहे या दुश्मन उन्हनि खे बि गोलियूं हणी आहे। न अदा ॿिया सभु सही आहिनि। असां सभु तो लाइ परेशान हुआसीं पर मालिक साईं भलाई कई जो तव्हां होश में अची वियो। ज़ालिमनि 3 गोलियूं सीने वारियूं आहियूं। भला डॉक्टर छा था चवनि? 100 दफ़ा ॻोठ जे ॿाहिरां ई वियासीं। 3 फायरनि खां पोइ असां यकदमि उते पहुतासीं ऐं दुश्मननि जे ख़िलाफ़ु असां बाहि ॿारे। इन खां पोइ असां हुनखे फायर करण जो मौक़ो ई न ॾिनो ऐं दुश्मन भॼण में ई गनीमत सम्झे। दुश्मननि जे भॼण जूं सभु वाटूं बंदि कंदासीं। उन्हनि जे दरनि ते मोर्चा हणी वेहंदासीं। रुगो बस इहा दुआ कयो त मां रुगो हलण घुमण जहिड़ो थियां। तव्हां सां गॾु सॼे ॻोठ जूं दुआऊं आहिनि तॾहिं त तव्हां अदा बचा आहिनि। इहो सच आहे अदा बाक़ी डॉक्टरनि त आसरो ई पले छॾियो। पर पीरल मूंखे पूरो यकीन त सोट मौत खे बि मात ॾेई वापसि मोटी ईंदो। अमनो तव्हांखे लितई में एतिरो कॾहिं बि कमज़ोर न ॾिठो जहिड़ा कमज़ोर तव्हां मंसूर खान जे साम्हूं लॻो पिया। छा मंसूर खान मीर शाहनवाज़ खान खां वधीक ताक़तवर आहे? उते जेको कुझु थियो उनखे पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां कढी छॾ। अदाई हे ॻाल्हियूं मुंहिंजे दिमाग़ में पूरी ज़िंदगी फिरंदियूं। मूंखे पंहिंजे सुवाल जो जवाबु घुरिजे। अदा मां पाण परेशान आहियां। तव्हां मंसूर खान जॾहिं एॾा कमज़ोर छो? मुंहिंजी कमज़ोरी आहे मंसूर जी ताक़त जो अंदाज़ो तव्हांखे जल्द पइजी वेंदो। सोच कखत वखे। अरे यार तो त असांजो साह कढी छॾियो। असां सम्झोसीं त तूं पूरो थी वई। हा अञा जेरो आहियां। मुंहुं लथल अथई छो? हिन जो मुंहुं सदाई लथल हूंदो आहे। इन खे छॾ तूं ॿारियां जो आवाज़ ॾे। ॿुधण में आयो आहे त मुराद बची वियो आहे ऐं होश में बि अची वियो आहे।
पुलिस भी हाणे तंग कंदी छो त पहिरियां उन्हनि नाला न ॾिना हुया। मुराद जे होश अचण खां पोइ पुलिस उन खां बयान वठंदी, पोइ असांखे तंग कंदा। ये शाहनवाज़ के दो कब पुलिस के पंडे वाकई असानी कने करनी। चाचा तवारे मिठो पुट के पुलिस खंबे खणी वई आ। छा पुलिस जी छोरे केड़ो सखा वारी बेरा जो दरवाजो तोड़ायो आ जो इन्ही के पुलिस वठी वई। मूंखे न्यापो मिलियो चाचा, हे न्यापो तरे तव्हांखे ॾिनुमि। बाक़ी मां ख़बर न पुलिस छाजे करे वठी वियसि, छो वठी वियसि, इहा थाणे ते वञण खां पोइ ख़बर पवंदी। कयां थो अच्छो मोह हलां थो पुलिस जूं छड़तियूं। हर मसले के हल करण लाइ तू हद खां वधीक जज़्बाती थी वेंदो आहे ऐं इहा ई तुंहिंजी कावड़ हिकु ॾींहुं तोखे नुक़सान रसाईंदी। अम्मा मुंहिंजी कावड़ उन्हनि ज़ालिमनि मथां हूंदी आहे जेके ज़ालिम ग़रीबनि मथां हद खां वधीक ज़ुल्म कंदा आहिनि। तो मथां जेकी हमला थिया आहिनि उहे बि सभु तुंहिंजी कावड़ जा नतीजा आहिनि। ईअं बि थी सघे थो, छो त उहे ज़ालिम मूंसां साम्हूं विढ़ण में ड्रिजनि था पिया। तॾहिं त तो मथां लिकियल वार कया था वञनि त जीअं तूं ख़ौफ़ज़दा थी। अम्मा सेना तूं छा थी सम्झी, तूं पंहिंजी इन हरकतुनि सां मूंखे ड्रिजाइण में कामयाबु वेंदा। पुट मंसूर, मूंखे इहा ख़बर आहे त हू तोखे कॾहिं बि ख़ौफ़ज़दा करे नथा सघनि, पर पुट मां इहो चाहियां थी त तूं पंहिंजी तबियत में कुझु नरमी इख्तियार कर। मां उन्हनि ज़ालिमनि ख़िलाफ़ त अञा उथी खड़ो बि कोन थियो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु त मां आवाज़ उथारियां पियो। पोइ तूं छा थी चवीं त मां इहो कमु बि न कयां? मां तोखे तुंहिंजे मक़सद तां नथी हटाइणु चाहियां, पर ख़बर न आहे छो मुंहिंजे मन अंदरि अजीब ख़ौफ़ अची वेठो आहे। अम्मा पंहिंजे दिलि मां मुंहिंजी मौत जो ख़ौफ़ कढी छॾ। मरणो त हर माण्हूअ खे आहे, बसि तूं मुंहिंजे लाइ दुआ कर त मुंहिंजो मौत तारीख़ जो हिकु हिसो बणिजे ऐं सदियनि ताईं माण्हूअ खे मौत बि वतन तौरु यादि रख। अम्मा मां चोर लुचो डोफर बणिजी मां नथो चाहियां ऐं ना ई पंहिंजी कंहिं ज़ाती दुश्मनी में कंहिं दुश्मन जे हथां मरणु थो चाहियां। इंजेक्शन ऐं दवाऊं लिखी ॾिनियूं आहिनि, उहे उनखे वक़्तु ते ॾींदा रहो। बाक़ी हाणे तव्हां पंहिंजे हमराह खे घरु वठी वञो, हीउ बिल्कुलु ठीकु आहे। हाणे ईअं कयो जो गाॾी कराए अचो त मां हलाए था निकिरी हलूं। सच पुछो न, मां हिते ॾाढो बेज़ार थी पियो। ठीकु आहे अदा, मां गाॾी कराए अचां थो। अदा तेसि ताईं मां दवाऊं वठी अचां। सोट हिकु ज़रूरी ॻाल्हि करणी आहे तव्हां सां। तव्हां घरु हलो त पोइ तव्हां सां कंदासीं, उन खां पोइ तव्हां फ़ैसिलो कजो त छा करणो। अदे तुंहिंजी सहेली वज़ीर आहे न, उहो मूंखे ॾाढी पसंदि आहे। अदा कुझु अकुल कर, मुंहिंजी सहेली जे लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। अदे मां ग़लति ॻाल्हि त नथो कयां, मां त तव्हां सां सलाह कयां थो। कहिड़ी सलाह? अदा खे रिश्ते लाइ मोकिलियूं, पोइ छा उहे संग ॾींदा? अदा उहे वीचारा ग़रीब आहिनि, अदा खे कॾहिं बि जवाबु कोन ॾींदा। पोइ अदा राति अचे न, इहा ॻाल्हि हुनखे चइजांइ। मां छो चवां, शादी तूं थो करी, अदा खे बि तूं चइजांइ। भेण न आहे, अदी थी न। ठीकु आहे, पोइ गॾिजी अदा खे चवंदासीं। बाबा साईं मुंहिंजे पुट खे पुलिस ॿधी वठी वई आहिनि। जेकॾहिं तव्हां सूबेदार खे फ़ोन कंदव त हुन मां हथ कढंदो। पर खान आख़िर तुंहिंजे पुट खे पुलिस बधो छो आहे? बाबा साईं पुलिस वारनि जो चवणु आहे त मुंहिंजो छोकिरो नशो खपाईंदो आहे, पर बाबा साईं इहो सरासर ग़लति इल्ज़ाम आहे। ईअं थी सघे थो कान न, मतिलबु तुंहिंजो चलो भाॼी जे बहाने इहो नशो खपाईंदो हुजे। ज़ाहिर आहे तुंहिंजे छोरे मां को त सबूत मिलियो आहे जो पुलिस हुनखे ॿधो आहे। इहे ॾेखे नथी ॿधे। बाबा साईं मुंहिंजो पुटु नशे वारियूं सोपारियूं ज़रूरु खाईंदो आहे, पक यार सोपारी नशे वारी मुंहिंजे खीसे मां निकिती हूंदी। पोइ त तव्हांखे ख़बर आहे त पुलिस नोड़ी मां नांग ठाहींदी आहे। इहो छोरो नशे वारियूं सोपारियूं खाए थो, पोइ तूं पीआं सम्झाए छो थो? मां घणी कोशिशि कई आहे पर छोरो नथो सम्झे। त पोइ माठ करे वञी घर वेही रहो, पुलिस वारे सम्झाए ऐं घर मोकिलींदसि। बाबा साईं तव्हां सही था चओ, पर मां मिसकिन छा कयां? उहो घर पिया जेको कमाए ईंदो आहे न, हुन मुंहिंजे घर जो चुल्हो हलंदो आहे। एॾे हफ़्तो ॿ थाणे ते वेठो त तव्हां सफ़ा परी कोन वेंदव। चाहे त निकिरे थो, हल वञ ठार।
अरे पोड़ा था आने तो हेलो इसमें चाहता मार पवे ने किरण बि हिते था टाइलिस जो मज़ो वठूं था वञनि। बाबा साईं पोड़ो कूड़ थो हुए इन्ही वारो छोरो नशे वारियूं सिपारियूं ज़रूरु खपाईंदो हूंदो। इन करे ई त मां थाणे ते फोन न कई। सूबेदार छा सोची पियो त हाणे मीर शाहनवाज़ जा वञी हीअ ख़बर आहे त वते त मवालिन खे छॾाईंदो। बाबा हाणे सोचो अथई दादा मिठू खे कीअं छॾाईंदे। पुट शाहनवाज़ ख़ान त ठिप जवाब ॾेई छॾियो। हाणे सोचां थो त मंसूर ख़ान ॾे वञा उन में कुझु आसरो आहे। जेकॾहिं उन बि कुझु न कयो त मां छा थो करे सघां। छोरो वञी लोड़े। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम अस्सलाम। पुट वे पर इहो तो ॿुधाए तूं त पहिरीं तारीख़ ते अचिणो हुई। बाबा महीनो सॼो कराची में तॾहिं रहा जॾहिं को कमु मिले आ। अहिड़े है पुट दुनिया सॼी वञी उते थी कमाए ऐं तोखे वरी उते कमु नथो मिले। बाबा न मिलियो त पोइ मां छा कयां? मूं त कोशिश कई न। अदा घर जी हालात जी त तोखे ख़बर हुई न तो में ई आसरो हुयो त तूं कुझु न कुझु आणींदे। जेकॾहिं मूं न आंदो त पोइ अधो मिठू छा थो करे? मिठू त जेल में वेठो आहे। छा अधो जेल में आहे? हा जेल में। हाणे मूंखे इहो ॿुधाए मोतबर त का वाक़फ़ियत का सुञाण अथई त वञी उनखे छॾाए। बाबा जेकॾहिं मुंहिंजी एतिरी सुञाण हुजे हा न त पोइ कराची वञी धिका कोन खावा। अहिड़े है तुंहिंजी ज़िंदगी में लिखियल ई धिका आहिनि सो सॼी ज़िंदगी धिका ई खाओ। अदी बाबा जा ये पिट्टू ऐं पराता पया हलंदा। तूं उथ मूंखे बुख लगी आहे जल्दी मानी करे वठ। छो अदा वाट ते मानी न खाधई छा? अदी किरायो सूरन जो पिनी पो हित पोतो आया तूं वरी मानी जी थी ॻाल्हि करी। हुअम तूं हिननि जो बिब भर बिब त मां वञी मंसूर ख़ान खां थी अचां मन मां जे पुट जो को भलो थी पए। कीअं वॾा तबियत लॻो पियो हाणे घोड़ झट कयो सोटगी आराम कयो। नसो अहिड़ी का बि ॻाल्हि। पुटा तूं आराम कर असां हाणे हलूं था। असां सभिनी जो साह मुठ में हुयो। चाची तव्हां सभिनी जूं दुआऊं मूंसां गॾु आहिनि त पोइ मूंखे छा थो थी सघे। मुराद इहो सच आहे तुंहिंजे लाइ सभु परेशान हुया। मालिक भलाई कई मां खेर सां घर अची वियो। तव्हां सभिनी जी महिरबानी जिन तव्हां मुंहिंजे लाइ दुआ घुरी। बाबा साईं असां मिसकीन वॾा लाचार माण्हू आहियूं। मुंहिंजो पुटु साइकिल ते घोर कंदो आहे जेके उन मां 2 रुपया कमाईंदो आहे उन मां जाई मानी ऐं कुनी थींदी आहे। उनखे पुलिस पकड़े वई आहे। सूबेदार चवे थो त तुंहिंजो पुटु नशो खपाईंदो आहे ऐं चवे थो त 30,000 आने ॾे त पोइ छॾींदुसि। बाबा साईं असांजे खीसे में त 30 रुपया बि न आहिनि। 30,000 किथां आणियूं? बाबा साईं जेकॾहिं तव्हां कोशिशि कंदो त असां सां भलाई थी पवंदी। चाचा तव्हां घरु हलो मां ॾिसां थो सूबेदार खे। महिरबानी तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। बाबा साईं थी सघे थो त इहो छोकिरो नशो खपाईंदो हुजे। ना हैदर ॼाणनि था सभु कुझु ॼाणनि था पर ये राशि आहिनि करप्ट आहिनि पहिरें नंबर जा। छा हिननि खे ख़बर न आहे त नशे जो वापारु किथे थिए थो केरु करे थो ऐं किन किन जाइनि ते थिए थो। सभु ख़बर आहे हिननि खे पर न कॾहिं हिननि गुदामनि ते छापा लॻा कॾहिं को अहिड़ो माण्हू स्मगलर गिरफ़्तार थियो न। छो उतां उन्हनि खे लखें रुपए जी मंथली मिलंदी आहे। चल न को ग़रीब माण्हू मिसकीन माण्हू हुन जे रुख चढ़ी वञे न त दुनिया खे ॾेखारण लाइ चवंदा आहिनि त असां वॾो स्मगलर पकड़ियो आहे। पंहिंजी ऑनेस्टी ॾेखारींदा आहिनि। हैदर ही गाॾी कढ
काॾे करायत हली मां ॾिसां इन्हनि मुड़ुस माण्हुनि खे जंहिं वॾो स्मगलर पकड़ियो आहे मुराद इस्पताल खां घर पहुचंदो आहे। हाणे असां सभिनी खे मोहताज रखंदो ॼाण रखां थो सोट त मुराद पंहिंजो पलांद वठण जी कोशिश ज़रूरु कंदो। इन करे त चवां थो त हू कुते वारी का झड़प ॾिन। इन करे असांखे मोहताज रहणो पवंदो। अदा तुंहिंजी दुआ खपे, साम्हूं आया मोल हूंदा। जेकॾहिं एॾो ई तूं दिलेर आहीं त तुंहिंजे साम्हूं आया त तूं मारे विझींदा, पोइ भॼी करे मंसूर खान वटि छो लिकी वई? अदा हू 3 हुया ऐं मां अकेलो। पहिरियां हू 3 हुया, हाणे पूरो ॻोठ वठी असांजे मथां हमलो करे सघनि था। इन करे चवां थो न त हाणे का बि तकड़ न कजो, पंहिंजी पूरी पूरी होशियारी सां रहो। अदा असां होशियार रहंदासीं, अजायो ॻोठ खां ॿाहिरि रुलण कोन वेंदासीं। सिर्फ़ ॻोठ खां ॿाहिरि न, पर हू असांजे ॻोठ में बि हमलो करे सघनि था। उन करे असांखे होशियार रहणो पवंदो ऐं दुश्मन खे पलांद वठण जो मौक़ो कॾहिं बि कोन ॾिबो। पुलिस खे केरु पढ़ींदो अदा? सोटे पुलिस परेशान ज़रूरु कंदी। पुलिस खे मूं पले छॾियो आहे, उनजी तव्हां का बि फिक्र न कयो। सूबेदार साहिबु, मां तोखे 2 लख मिठाई ॾेई छॾी आहे, हाणे भुलिजी करे बि असांजे ॻोठ तरफ़ न ईंदे। राज़न तोखे गिरफ़्तार करण जे लाइ मुराद ज़ोर ज़रूरु वधाईंदो। एहसान साहब, हिननि जा बि 2 मुड़ुस मोल आहिनि। हाणे जब मुराद तव्हां ते ज़ोर वधाए त उनखे साफ़ चई छॾियो त रज़न सां गॾु तुंहिंजी गिरफ़्तारी बि ज़रूरु थींदी। ऐं हा, उनखे इहो बि खुली खुली चइजांइ जे तव्हां केस तो हथ खणो था त ही बि केस तो हथ खणी वेंदा, ऐं उन में ॿिन्ही तरफ़नि खां मिठाई तव्हांखे ई मिलंदी। हिन जो मक़सदु 19 जीरो का ॿार आहे और पासे पार में ई मुझे इहो आहे सौट, पर घणो वक़्तु पुलिस ॿाहिरि रही न सघंदी। जॾहिं सूबेदार ते ज़ोर पियो त हू ज़ाहिर आहे गिरफ़्तारी तो कंदो न। दा पोइ 2 ॻोठाणनि जी क़ुर्बानी ॾेई उन्हनि खे पुलिस जे हवाले कराए छॾींदासीं। इहो जॾहिं वक़्तु आयो त पोइ ॾिसी वठंदासीं। फ़िलहाल तव्हां होशियार रहो बसि। शांति तव्हांखे स्मगलर्स न रेसर अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, पर हाणे छॾ, छोकिरे मां कढो तव्हां वठी वञासि। इहो साहब पुछणो पवंदो। अचो मंसूर खान, ऑफिस में वेही था। मां त वेहण लाइ न आयो सूबेदार, मां त पंहिंजे छोकिरे खे वठण लाइ आयो आहियां। हिन खे छॾियो त मां वठी वञासि। हे नशो खपाईंदो आहे ऐं असीं हिन खे सग सूदो पकड़ियो आहे, असां हिन खे नथा छॾे सघूं। बड़े बुच्छरा छा थो चए? छा तूं वाकई नशो खपाईंदो आहीं? न बाबा साईं, मां नशो न आहियां खपाईंदो, बाक़ी नशे वारियूं सोपारियूं खाईंदो आहियां। हाणे ॿुधो न सूबेदार साहब, त ही छा थो चए? हे कूड़ थो हणे। ही कूड़ थो हणे ऐं तव्हां सचा आहियो। छा तव्हांखे इहा ख़बर न आहे त हिन शहर में नशे जा वॾा वॾा वापारी केरु ऐं कहिड़ा कहिड़ा आहिनि? मैनपुरी ठहे किथे ऐं चर्च जा अड्डा हिते किथे किथे आहिनि, ऐं शराब जो कुतो कंहिंजो आहे ऐं राति जो ब्लैक ते केरु हलाईंदो आहे। ऐं इन खां अलावा इहे ज़हरीली सोपारी असांजे हिन तर में आणे करे माण्हुनि जी रगुनि में ज़हर भरण वारो केरु आहे? छा तव्हांखे इहा ख़बर न आहे? जेकॾहिं तव्हांखे ख़बर न आहे न त हलो त मां तव्हांखे वठी थो हलां। छा तव्हां में एतिरो दम आहे जो उन्हनि जे गुदामनि ते छापो हणी उन्हनि जा गुदाम सील करे सघियो? मंसूर खान, अवां अचायो नाराज़ पिया थियो। असीं पंहिंजी कानूनी कार्रवाई कयूं पिया, तव्हां असांजे कम में इंटरफेयर पिया कयो। बाबा मीर शाहनवाज खान जी आहे, मंसूर खान जेको खे दिलासो ॾेई तारे छॾियो। पुट, मंसूर खान जे लाइ त हर हंधि नेकी आहे ऐं सभु ईअं चवंदा आहिनि त मंसूर खान ग़रीब जो हमदर्द ऐं हॾॾोखी आहे। बाबा ग़रीबनि जो हमदर्द हूंदो, पर उनखे कहिड़ो लाचार आहे त पंहिंजो टाइम सिड़ाए करे वञी अदा खे छॾाए। पुट,
मंसूर खान खे काॾे वञण जी ज़रूरत बि कान पवंदी। हू वॾा माण्हू आहिनि, सिर्फ़ु फ़ोन घुमाईंदो न त सूबेदार साहब उन महिल ई मिठू मां हथ कढंदो। बाबा ख़ुदा करे त मंसूर खान अदा खे छॾाए, बाक़ी मूंखे नथो लॻे। जेकॾहिं मंसूर खान न छॾाईंदुसि त ख़बर अथई पुलिस 3000 घुरिया आहिनि, 3000 उहे किथां आणींदासीं ऐं हुन पंहिंजे सिकीलत खे कीअं छॾाईंदुसि। मिठू खे पुलिस भाई कान ईंदी, विहारे विहारे बेज़ाती हथ कढंदो। मां मंसूर खान तव्हांजे कानूनी कम में मुदाख़लत कयां पियो, इहे न सूबेदार साहब? मंसूर खान अजायो होश न विञायो। शुक्र कयो एहसान साहब, शुक्र कयो जो असां होश में आहियूं, जंहिंजे करे तव्हांजे अहिड़ा नाफ़िसरनि हिन कानून खे मज़ाक बणाए छॾियो आहे। कानून छा आहे ऐं उन्हनि जो तव्हां कहिड़ो कहिड़ो मज़ाक बणायो आहे, इहा त सभिनी खे ख़बर आहे। पर ही कौन अबोझ ऐं कमज़ोर आहे, तॾहिं त उन जा नौकर उन जे सिर जा साईं ऐं सरदार बणिजी वेठा आहिनि। कानून छा आहे इहो हाणे मूंखे तूं सेखारी दे। छा तोखे ख़बर न आहे त मां PA LLB कई वेठो आहियां? जेकॾहिं कानून पास कई वेठा आहियो त कम बि कानून जे दायरे में कयो। हा ज़ाहिर आहे हाणे त मूंखे कानून जे दायरे में रही करे इहो कमु करणो पवंदो। इन छोकिरे मथां जेका FIR थी आहे उनजी कापी मूंखे घुरिजे। मंसूर खान न तव्हां वकील आहियो न ई तव्हां वटि कोर्ट जो को ऑर्डर आहे जो हिंद मथां दाख़िल थियल FIR तोखे ॾेखारियो। बस एहसान साहब बस, हाणे इन छोकिरे जो मूंखे हथ न घुरिजे। हाणे त कानूनी कार्रवाई थींदी, कानूनी। असांजे दुश्मन खे जेकॾहिं मंसूर पनाह न ॾिया न त उनखे मां वाट ते ई पूरो करे छॾिया। तव्हां मंसूर सां बदतमीज़ी त कोन कई न? सोट सोडल मंसूर खान सां थोरो गरम थी वियो, पर मंसूर खान सबुर करे। बेवकूफ़ आहीं सोट, तोखे इहा ख़बर आहे त तूं कंहिंजे अॻियां पंहिंजा होश उॾाया आहिनि? छो सोट, छा मंसूर खान मीर शाहनवाज़ खान खां वधीक मज़बूत आहे जो असीं उनजे साम्हूं निमाणा थी कंध झुकाए वेही रहूं? सोट, हिन वक़्तु न तूं मंसूर खान खे सुञाणी थो न ई वरी तोखे उन जी ताक़त जो अंदाज़ो आहे। मंसूर खान कहिड़े किरदार जो मालिक आहे, उन जी ताक़त छा आहे, इहो मां तोखे वक़्तु अचण ते ॿुधाईंदुसि। छा तव्हां मंसूर खान सां इन बारे में न ॻाल्हाईंदो त हुन असांजे दुश्मन खे पनाह छो ॾिनी? जेकॾहिं ज़रूरत पई न त उन बारे में उन सां ज़रूरु ॻाल्हाईंदुसि, पर कन खोले ॿुधी छॾियो। मंसूर जी इज़त ऐं एहतराम करणु तव्हां सभिनी ते फ़र्ज़ थो थिए। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।